ओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। पुठियनि 2 ॾींहंनि खां पाण हिकिड़ी कथा अंध श्रद्धालु राजा ऐं बेअक़ल जी गुफ़्तगू ॿुधंदा अची रहिया आहियूं। अॼु मंडे जो ॾींहुं लास्ट भाग, आख़िरी भाग तव्हांखे ॿुधाईंदासीं। पुठियनि 2 कथाउनि में जेका मां ॿुधो उन खां पोइ डायरेक्ट कंटिन्यू आहे। महात्मा चवे थो, राजन जेकॾहिं तव्हांजी अहिड़ी श्रद्धा आहे त पोइ आउं तरसी थो पवां। हाणे राजा हिन साधू जी टल पंहिंजे हथनि सां ॾाढी प्रेम भाव सां कंदो हो ऐं जॾहिं हिन साधू ॾिठो त हाणे जीअं चवंदुसि तीअं कंदो, पोइ राजा खे चयाईं त हाणे कुझु विद्या पढ़णु खपे। राजा महात्मा जे चवणु मञी विद्या पढ़णु शुरू कई ऐं घणे काल खां पोइ, घणे वक़्त खां पोइ जॾहिं विद्या में तमामु घणो होशियारु थी वियो ऐं संस्कृत विद्या बि बेहद क़ाबिल थी वियो ऐं वेदांत जे शास्त्रनि जो बि चङी तरह अभ्यास कयाईं त अक़ल खां कमु वठणु लॻो। सो हिकिड़े ॾींहुं महात्मा खां पुछणु लॻो त ए स्वामी, मूं जेके बि 7 शास्त्र पढ़िया आहिनि तंहिं में किथे बि न आहे दाल ते 2 रोटी वारो वचन, जो तो को नालो निशान ही ॾिसण में न आयो आहे अञा ताईं। उते महात्मा सम्झायो त हाणे ही पंहिंजी ॿुधी खां कमु वठी सघे थो। एतिरा ॾींहं राजा ॿियनि जे चवण ते हलियो थिए, पर हाणे ही पंहिंजे अक़ल सां सोची वीचार कमु थो करे। तंहिंखां पोइ हिन खे यथार्थ ज्ञान जो उपदेश कयईं त ब्रह्म मां कढणु घुरिजे। पोइ महात्मा चयसि त ए राजन, कॾहिं दाल ते 2 रोटी बि 7 शब्द थी सघे थो? तूं बि वीचार करे ॾिस। जेकॾहिं हीउ उपदेश हुजे त ज़रूरु वेदांत जे शास्त्रनि में हिन जी साख मिले, निशानी मिले ऐं ऋषियुनि मुनियनि पंहिंजनि शिष्यनि खे जंहिं नमूने सां प्रबोध उपदेश कयो आहे, उहे तरीक़ा जीअं जो तीअं इन शास्त्रनि में लिखियलु आहिनि। ही तोसां ज़ुल्म ऐं ठगी थियल आहे। जो हू ठग महात्मा तोखे पंहिंजो शिष्य बणाए, तुंहिंजो विवेक रूपी अखियूं हमेशह जे लाइ मुंहिंजे संशय या ब्रह्म रूपी मिर्च विझी बंदि करे वियो आहे ऐं तोखे सत खां पासेरो करे असत ऐं परवर्त करे वियो आहे। जेकॾहिं उहो सत शब्द हुजे वा त ज़रूरु ॿिए कंहिं शास्त्र में ॿियो बि को संत तोखे ॿुधाए वा। बाक़ी जेके ॻाल्हियूं तुंहिंजे फ़ाइदे जूं हुयूं, से बि तोखे सभिनी वीचारवान साधुअनि पे ॿुधायूं, पर तव्हांखे जो उहो साधु ब्रह्म में विझी वियो हुओ, उन करे तोखे उन हिकिड़े खां सवाइ ॿियो को सचो लॻो ई कोन्हे। सभु पे कूड़ा लॻा ऐं तव्हांजे अंदरि में विद्या जो प्रकाश हुई कोन जो तव्हां सत ऐं असत खे परोड़े सघो। इन ई करे तूं हाणे पको निश्चो डर त इहो दाल ते 2 रोटी वारो मंत्र ठगी सां रचियल ऐं कूड़ो आहे। ए राजन, मां बि रुगो तोखे उन ब्रह्म रूपी ॼार मां कढण लाइ केतिरनि ई तकलीफ़ुनि खे सही तुंहिंजे गुरू खे हथु करे उन खां वञी उहो मंत्र सिखी, पोइ तोखे इतबार ॼमाइण लाइ पंहिंजो बणाए विद्या सेखारी एॾी मंज़िल ते आणे। पोइ तोखे सत ऐं असत जो निश्चो पंहिंजे ॿुधी सां जॾहिं थियणु लॻो आहे, तॾहिं समूरी ॻाल्हि खोले सम्झायां थो ऐं मूंखे पूरो भरोसो आहे त हाणे तूं बराबरि पंहिंजे नफ़े नुक़सान ऐं सत असत जी चङी तरह सम्झी वियो आहीं। छा सत छा असत? जॾहिं तुंहिंजे ॿुधी कूड़ी ब्रह्म में फाथल हुई ऐं जंहिं ॻाल्हि खे तूं सत निश्चय करे वेठो हुएं, ओॾी महिल आउं तोखे केतिरो खणी सत जो प्रबोध करियां हुआ, पर तूं कॾहिं बि मूंखे न मञी हुआ।
तोखे यकीन ई न अचेव। जॾहिं मूं बि इहो ई ठगी वारो तरीक़ो इख़्तियार कयो तॾहिं ई तूं मुंहिंजो वचन मञियो ऐं असां सभिनी साधुअनि पाण में सलाह करे ई तुंहिंजी सुधारे जे लाइ ईअं कयो आहे, छाकाणि त तो असांजो तमामु घणी शेवा कई हुई सो अजाई बर्बादु थी वई। सभिनी शास्त्रनि संतनि जो उहो ई असूल आहे त संतनि जी शेवा कॾहिं निष्फल ख़राब न वञणी आहे। पर तुंहिंजो ही हाल ॾिसी असांखे ॾाढो अजब लॻो। पोइ पंहिंजूं तजवीज़ूं विड़ाए नेठि तोखे हिन अंधे विश्वास रूपी खूह मां कढण लाइ हू कष्ट सहणो पियो। महात्मा जा अहिड़ा कल्याणकारी वचन राजा जी ॿुधी ऐं अखि खोले ऐं वीचार कयई त ॻाल्हि बराबरि ठीकु आहे जो ॿियनि महात्माउनि जेके बि ॻाल्हियूं मुंहिंजे कल्याण अर्थ चयूं हुयूं से त उन्हनि शास्त्रनि में वचन पियूं। बाक़ी दाल ते दो रोटी इहो लफ़्ज़ मूंखे किथे बि कंहिं बि शास्त्र में नज़र न आयो। पोइ उहो साधू राजा खे चवणु लॻो त ए राजन, जेकॾहिं असीं तव्हांजे भरम करण लाइ एतिरियूं तकलीफ़ूं न करियूं हुआ त जेकर तूं संतनि जो वॾो ॾोहारी ऐं नंदक थी पवे हा नंदक थी पवे हा, छाकाणि जो जेकॾहिं को साधु संत को या को माण्हू को चङो माण्हू कंहिं बि भुलियल इंसान खे राह आणण लाइ उन खे ठीकु सच चई रहियो हुजे ऐं हर उन जे फ़ाइदे जी ॻाल्हि ॿुधाए रहियो हुजे, उहो इंसानु रुॻो ख़ुदि मतलबी ऐं पाखंडियुनि जे चंबे में फाथल हुअण करे जेकॾहिं उन ॻाल्हि जो को बि ख़्यालु ऐं क़दुरु न करे ऐं पाण उल्टो सच खे कूड़ पाखंड खे सच सम्झे उन्हनि जो पोलो ख़ुदि मतलबी माण्हुनि जे आधीन थी सचनि जी बेक़दरी करे थो त उहो ज़रूरु कंहिं न कंहिं ॾींहुं पंहिंजे कए जा फल भोॻींदो। तो जाने अनजाने में असांजी वापसि जॾहिं तोखे ख़बर पई, जॾहिं तो ठॻिजी वें, तॾहिं तो जाने अनजाने में असांखे हर्ट कयो अने असांजी शेवा कोन कई या असांजी बदतमीज़ी कई। हाणे तो उनजो फल त मिलणो हो, तेला करे असां तोखे पूरो सुधारियो, असां पूरो ई प्लान रचायो, छाकाणि त सच नेठि सच थींदो आहे जीअं कंहिं संत फरमायो आहे। इन्हनि सभिनीनि ॻाल्हियुनि करे तूं नरक जो बाग़ी थिए हुआ। महात्मा जा वचन ॿुधी राजा ॾाढो पछताइण लॻो ऐं वरी साॻी तरह साधु संत महात्माउनि जी शेवा करणु शुरू कयई ऐं हिन लोक जा सुख भोगे आख़िर में मुक्ति खे प्राप्त थियो। चओ जय सिया राम। अगरि हिन कथा जा टेई भाग तव्हांखे वणिया आहिनि त टेई भाग पंहिंजनि सां शेयर कयो जो ॿियनि खे बि साॻियो ज्ञान मिली सघे। चओ जय सिया राम।